नासिन मटियारी में पीरसन जो लावारिस हालत में लाश हथायो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नवीद खास खेली मूजिब शहर जे पुराणे नादरा ऑफिस साम्हूं हिकु शख्स जो लाश मिलियो। लाश मिलण जे इतला ते मकामी पुलिस पहुची लाश तालक अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस ज़रियन मूजिब लाश जी सुञाणप चौदगी वासी अनवर शाह तौर थी आहे। कोटडीजी जे ॻोठ जिस्काणी में गुज़िरियल केतिरनि ॾींहनि खां बरसातुनि जो पाणी बीहण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अदनान हैदर लुंड मूजिब बरसात जो गंदो पाणी बीहण करे ॿारनि में ख़तरनाक बीमारियूं मलेरिया, डायरिया ऐं गैस्ट्रो जनम वठी रहियूं आहिनि। मुतासिरीन जो चौपायो माल पिणु मरी रहियो आहे। बरसात मुतासिरनि जो चवणु आहे त यूसी सेक्रेटरी समेत सभिनी लाॻापियल इदारनि वारनि खे बार बार आगाह कयो पर को बि तदारुक न थियो। हुननि तक जे एमएनए नफ़ीसा शाह, एमपीए मुनव्वर अली वसाण ऐं ॿियनि खे मदद जी अपील कई आहे। नबीसर रोड ऐं भरपासे जे इलाइक़नि में लंपी वायरस जा हानिया भाॻनि जा वथाण ख़ाली थियण लॻा। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर गुलशाद राजपूत मूजिब डेनीसर फार्म, सांवरी, राणा वाए, नहटो ऐं नंभरलो समेत ॿियनि हंधनि ते वॾी तइदाद में ढोर मरी चुका आहिनि। सवे ढोर पिणु वायरस में मुब्तला आहिनि। भाॻियुनि पारां वेटनरी डॉक्टरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। भाॻियुनि ग़ुलाम कादिर चांडियो, ग़ुलाम मुस्तफ़ा, सॾू कोल्ही ऐं ॿियनि दाहींदे चयो त लंपी वायरस असांजा वथाण ख़ाली करे छॾिया आहिनि पर लाइव स्टॉक खातो बेख़बर बणियल आहे। तालके कुंडरी जे वेटनरी अमले जी लापरवाही सबबि असांखे लखे रुपयनि जो नुक़सानु रसियो आहे। हुननि लाइव स्टॉक खाते जे वज़ीर ऐं लाॻापियल इख़्तियारनि खां घुर कई त नोटिस वठी डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले वायरस ते ज़ाब्तो आंदो वञे। जंगशाही खे बिजली फराहम कंदड़ जंगशाही फीडर जा 7 पोल किरी पिया। इलाइक़े में बिजली जी फरहामी मुअत्तल थी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर इक़बाल मूजिब हलंदड़ बरसातुनि तेज़ हवाउनि सबबि जंगशाही फीडर जा 7 पोल किरी पिया आहिनि जिन खे 8 ॾींहं गुज़रण बावजूदि इंतज़ामिया बेख़बर बणियल आहे जॾहिं त समूरो इलाइक़ो ऊंदाही में ॿुॾल आहे। रहवासियुनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त जल्द पोल मरम्मत करे बिजली बहाल कई वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। टंडोजाम में सफ़ाई न थियण ऐं पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ यूसी 66 जे पीपल्स पार्टी चेयरमैन उम्मीदवार एहतिजाजी तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर करीमदाद थहीम मूजिब मीर कॉलोनी, ॼाम बंगलोज़, महबूब टाउन, लियाकत टाउन, मीर पाड़ो, वर्कशॉप कॉलोनी, इलियास बाग कॉलोनी ऐं सखी वहाब टाउन में गंदगी जा ढेर लॻल आहिनि। बरसाती पाणी नेकाल न थी सघियो आहे। चेयरमैन उम्मीदवार औरंगज़ेब भुट्टो जो चवणु आहे त नालियुनि जी सफ़ाई न थियण करे बरसाती पाणी सां गॾु गटर बि उथली पिया आहिनि। सफ़ाई अमलो मुसलसल ग़ाइब लॻो पियो आहे। हुन चयो त 2 ॾींहनि अंदरि नालियुनि जी खाटी न कराई वई ऐं पाणी नेकाल न करायो वियो त एहतिजाजी तहरीक शुरू कंदे बुख हड़तालुनि जो सिलसिलो शुरू कंदासीं। नाज़रीन, बचलपुर वेझो सरकारी खूह भरिसां यूसी पटपीरल जे ॻोठ नवाब ग़ुलाम रसूल में पोरियत मोहम्मद इसाक जुणेजो जो घर टही पट थी वियो। संदसि घरवारी ऐं 8 सालनि जी धीअ ख़ालदा सख़्त ज़ख़्मी थी पयूं। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अज़ीम पखरियो मूजिब मोहम्मद इसाक जुणेजो इंतहाई ग़रीब पोरियत आहे। हुन वसवारनि खां मुतालबो कयो त संदसि मदद कई वञे। हिन वक़्तु ही ग़रीब पोरियत पंहिंजनि बचनि समेत बरसात में खुलियल आसमान हेठि वेठल आहे पर अफ़सोस सां चवणो थो पए त हिन महल ताईं को बि चूंडियल नुमाइंदो या यूसी सेक्रेटरी हिननि ग़रीबनि जी मदद करण लाइ नाहिनि पहुता। रिपड़ी वेझो ॻोठ क़ाइमुद्दीन हुलियो में गुज़िरियल राति तशदुद जो निशानो बणायल पोरियत वारसनि सां गॾु बासर होटल मालिक ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर सरताज मूजिब एहतिजाज कंदड़ पोरियत इम्तियाज़ हुलियो दाहियो त बासर होटल मालिक मुमताज़ हुलियो ॾे ॾेती लेती वारे मामले में पैसा रहियल हुआ। पैसा घुरण ते होटल मालिक मूं मथां चोरी जो इल्ज़ाम हणी ॿधी तशदुद जो निशानो बणायो। हुन वसवारनि खे अपील कई त बासर होटल मालिक ख़िलाफ़ कार्रवाई करे पैसा वापसि कराया वञनि। यादि रहे त गुज़िरियल राति होटल मालिक पारां पोरियत खे तशदुद जो निशानो बणायो हुयो जंहिं बाद सोशल मीडिया ते ख़बरूं हलण बाद सिछो भारो कार्रवाई करे होटल मालिक खे गिरफ़्तार करे संदसि मथां एफआईआर दाख़िल करे छॾी आहे। पीपी अॻवान ॼाम ज़हीर अली चयो आहे त इमरान ख़ान पंहिंजे वफ़ाक़ी हुकूमत दौरान सिंध सां मातेली माउ वारो सलूक करण सां गॾु सिंध खे पंहिंजा हक़ न ॾिना। हाणे हू कहिड़े मुंहं सां सिंध ईंदो।
SS न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद अबड़ो मूजिब रुकन बोड़ा में यूसी चेयरमैन नवाब ख़ान बबर जे ॾिनल चांहि पार्टी में शिरकत करण दौरान सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे हुन चयो त गुज़िरियल 15 सालनि खां पीपी जो मुसलसल चूंडूं खटे सिंध हुकूमत करणु साबित करे थो त अवाम जो पीपी ते एतमाद आहे। पीपी खां सवाइ का बि पार्टी सिंध जी अवाम सॼण नाहे। हुन चयो त पीपी बल्दियाती चूंडुनि जो ॿियो मरहलो पहिरें मरहले जियां वॾे लीड सां खटींदे सिंध हुकूमत बरसात मुतासिरनि जी मदद करे रही आहे। ज़िले सांगड़ मां बरसात जो बीठल पाणी काफ़ी नेकाल थी चुको आहे ऐं रहियल पाणी जी नेकाली थी रही आहे। उन मौक़े ते ख़ादम हुसैन बुर्डो, SP मोहम्मद अली राजपूत, राणा अनवर राजपूत ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।